जी लाड़काने के निजी मेडिकल सेंटर के अंदर कुछ डी पैर एक वाक्य पेश आयो जैमें मुबैना नारी तरफा इल्ज़ाम लगाया तो उन लजालट कई वही है, उन ज्यादती कई वही है। तो उन ज्यादती के हवाले से जो FIR है उनके वाक्य की वह लाड़काने शहर के सचल थाने से दाख़िल कई वही है, जैमें 3 नामज़द जो जवाबदार जाना विया उन अलावा एक नामालूम जो डॉक्टर हो शोएब चांडियो उनके भी उनमें जाना वो है। तो इल्ज़ाम हेठ जो आयल जो 3 जवाबदार वो पैरों दफ़ो टाइम न्यूज़ की स्क्रीन से अस उनके आणींदासीं उन्हनि खां पुछंदासीं त हीउ एडो वॾो वाक़ियो पेश आयो है तो उन हवाले से उन छा चवण है ऐं कीअं इहो वाक़ियो जेको पेश आयो है। मां पाण OT टेक्नीशियन आहियां, मुंहिंजी शिकज़त में ड्यूटी आहे 2015 खां वठी मां शिकज़त में आहियां, सरकारी एम्प्लॉय आहियां। ऐं पोइ जिते बि केस हूंदो आहे प्राइवेट ते सीज़र जो हूंदो आहे या डॉक्टर शोएब जो आर्थो जो पेशेंट हूंदो आहे, जंहिं वक़्तु ऑपरेशन जो टाइम हूंदो आहे मूंखे कॉल कंदा आहिनि त बाबा अचो पेशेंट असांखे चवां ऑपरेशन थींदी फलाणे टाइम ते। मां उन ॾींहुं जुमे जे निमाज़ ते हुयुमि, मूंखे कॉल थी, मां जुमे निमाज़ पढ़ी वियुसि। मूंखां अवल पेशेंट शिफ्ट थियल हो OT में ऐं डॉक्टर अब्दुल बाक़ी वो एनेस्थेटिक हुयो ऐं मां वियुसि, उहो मूंखां अॻु में OT में मौजूदु हुयो, वगण साहब आहे ऐं उन स्पाइनल हयसि ऐं मुंहिंजो कमु हूंदो आहे मां टेक्नीशियन आहियां, उहो डॉक्टर अवल स्पाइनल हणंदो एनेस्थेटिक ॾींदो, पेशेंट सुन थींदो, उनखां पोइ हिते फ्रैक्चर उनखे पेन थींदो, हूअं जेकॾहिं नशो न हूंदुसि अवल डॉक्टर अंडर कंदो आहे, पोइ असांजो कमु आहे टेक्नीशियन जो उनखे टावलिंग करणु। डॉक्टर उनखे स्पाइनल हई, मासी बि उते मौजूदु हुई, स्पाइनल हणे मां ट्राली सेट कई, ड्रम हुयो उहो इंस्ट्रूमेंट हुया उहे सेट कया ऐं हुनजो तिबिया जो फ्रैक्चर हुयो गोॾे खां हेठि ऐं उन माईअ जी पाचो सोड़ो हुयो जेको मासी हुनजो थोरो फाड़े उनजो गोॾे वटि उते मथे के, उनखां पोइ हिते असां गोॾे खां मथां तानिकेट ॿधंदा आहियूं त जेकॾहिं ऑपरेशन जे टाइम खां बाद टाइम में त जेकॾहिं ब्लीडिंग न करे वधीक पेशेंट उनखे माना ब्लीडिंग रोकण जे करे उहो तानिकेट हुयो। मां पायोडेंट सां उनखे वॉश थी, गाउन पाए, ग्लोव्स पाए, उहा ट्राली सेट करे मां उनखे पायोडेंट सां वॉश कयो आहे। वॉश करे जेका बक़ाया जॻह जो की बचियल हूंदी आहे असां मेकंदाज रखी उनजे मथां स्टरलाइज़ जेके कपिड़ा हूंदा आहिनि उहे असां उनजे मथां हणंदा आहियूं, जेको उनजो जिस्म बक़ाया जेको बि बचियल उहो कपिड़नि सां ढकींदा आहियूं सॼो। असांजी बिल्कुलु माउ भेण आहे, अहिड़े क़िस्म जी का बि ॻाल्हि न आहे, असां त इहो ब्लेम आहे, असांजे हिकिड़ी माना इज़त असांजी माना डिग्रेड कई वई आहे। असां ते अहिड़ो को बि न आहे का अहिड़ी जेकॾहिं असांजे अहिड़ी ॻाल्हियूं हुजनि असांजी सरकारीअ में प्राइवेट ते साल थिया आहिनि असांखे, मां छड़ा हॾनि वारी न कराईंदो आहियां, सीज़र वारा बि कराईंदा आहिनि। इहो कुल ग़लति ॻाल्हि आहे, कैनोला हणी आहे, जेको हिकिड़ो पेशेंट मालिक ॼण था अंदरि OT में हुनजो ट्रस्ट कंहिं ते असां ते आहे न, ऐं असां हुननि जा ॿाहिरि बि थियूं, हुननि जा वालिदैन बि थियूं, हर शइ ऐं हुननि जा ख़िदमतगार बि थियूं। जेकॾहिं हू असांखे ट्रस्ट ॾियनि था असांजी इहा गैरत गवाह कंदी जो हिकिड़ी पेशेंट जो आज़ार हुजे, ॾंग भॻल हुजे ऐं हूअ पंहिंजे आज़ार में उन में बीमारी में मुब्तला हुजे, असां उन सां अहिड़े क़िस्म जी ज़्यादती कयूं त असांजो माना मरण जो उहो ॾींहुं आहे, ज़िंदा रहण जो ॾींहुं आहे न। बिल्कुलु असांखे इन्हनि ब्लैकमेल कयो आहे, हिकिड़ा ऑपरेशन जा पैसा बि फवाइण जे लाइ ऐं हुननि जो अहिड़ो एलिगेशन हणी डॉक्टर खां बि 2-3 लख असां वसूल कयूं, सम्झे त अहिड़े क़िस्म जा उहे माण्हू आहिनि जंहिंजे करे असांखे नाक फसायो वियो आहे। इहो वाक़ियो उन ॾींहुं जुमे जी निमाज़ पढ़ण खां बाद में मूंखे एनेस्थेटिक फ़ोन कई डॉक्टर अब्दुल बाक़ी साहब त तव्हां पेशेंट शिफ्ट करायो। मां पेशेंट शिफ्ट कराइण खां बाद में साईं आयो, साईं जे लाइ पुछा कयो त तव्हांजो सर्जन किथे आहे। मां चयो सिर्फ़ु साईं तव्हां स्पाइनल हणो, साईं विदिन 10 या 20 मिनट्स जे अंदरि पहुची वेंदो। असां उन खां बाद में इहो पेशेंट जी तयारी वठाई, पेशेंट जी तयारी वठण खां पोइ विदिन 20 मिनट्स खां बाद में साईं जन अची विया सर्जरीअ जे लाइ। असां प्रिपेयर हुयासीं पंहिंजे हिसाब सां, जीअं तव्हां अॻियां था ॿुधायो त टावलिंग कई जंहिं हिसे जी, त असांजे मथां हिकिड़ो ब्लेम लॻायो वियो आहे, असांजे डॉक्टर साहब जे मथां, असां सॼी टीम जे मथां। इन जी वधीक तव्हांखे जांच इंशाअल्लाह ताला जीअं असांजी रिपोर्ट्स अची वई न तव्हांखे पाण खे ई महसूसु थींदो त वाक़ई इहो हिननि जे मथां ब्लेम लॻायो वियो आहे। इल्ज़ाम त पहिरियों त बेबुनियाद आहे, ॿियो जीअं भाई ॿुधायो त जुमे नमाज़ पढ़ी करे कॉल थी असांखे त असां पेशेंट शिफ्ट करायोसीं, हालांकि पेशेंट सां गॾु उनजो हस्बैंड ई आयो OT में, स्ट्रेचर तां टेबल ते उन्हनि जे हस्बैंड लहरायो। उन खां बाद में असां कैनोला हई आहे, जेसि ताईं नशेरा डॉक्टर साहब आया आहिनि तेसि ताईं असां ॿाहिरि ई वेठा हुआसीं। नशेरा डॉक्टर साहब जन आया, उन्हनि स्पाइनल लॻाई, बक़ायो प्रोसीजर जीअं भाई तव्हांखे ॿुधायो टावलिंग थींदी आहे, हर शइ थींदी आहे, त हथ महसूस जेके थींदा आहिनि उहे सिर्फ़ु उन ई हिसे ते थींदा आहिनि जिते सर्जरी थींदी आहे, उन खां अलावा ॿिए कंहिं हिसे ते कोई हथु न हणंदो न। इहो जेको आहे न उन्हनि जो बेबुनियाद आहे। मेडिकल जे हवाले सां इहो ॾिठो वञे त जुज़ा जेके वरिता अथऊं त उन में हर शइ क्लियर थींदी, बाक़ी सदाकत एतिरी आहे त रब ॾिसे थो,
असांजा त हुन में साफ़ आहिनि, इहो ब्लेम आहे। इल्ज़ाम हेठि आयल टई जवाबदार जेके असां ॻाल्हि ॿोल कईसीं त हीउ मामिलो पेश आयो आहे, उन हवाले सां हुनजो चवणु आहे त उन में का सदाकत न आहे। उन खां अलावा मेडिकल जेकी जुज़ा आहिनि उहे लम्स लेबॉरेटरी ॾांहुं मोकिलाया विया आहिनि। जीअं ई उहा मेडिकल ईंदी त उन में जेके नतीजो आहे उन में पधिरो थी वेंदो। हिन वक़्तु टई जेके केस में ॼाणायल जवाबदार आहिनि उनजो चवणु आहे त हू उन में मुलविस न आहिनि, न ई उन्हनि इहो कमु कयो आहे। त हाणे उहो छॾे ॾिजे थो मेडिकल रिपोर्ट ते, त उहा मेडिकल रिपोर्ट अचण बाद केतिरी उन में सदाकत अचे थी ऐं उन सां जेको नारी आहे जंहिंसां हेतिरो वॾो जेको इल्ज़ाम लॻायो आहे ऐं हुन चयो आहे त हुन सां रेप थियो आहे, त उन सां बि इंसाफ़ थिए थो या इल्ज़ाम हेठि जेके जवाबदार आहिनि उन जे हवाले सां केस जी वधीक जेकी आहे ख़बर उहा मेडिकल खां बाद ई पवंदी। कैमरामैन तारिक चन्ना सां गॾु मंसूर अबड़ो, टाइम न्यूज़ .com।